जीअं त मीरू खान थाणे जे हद ॻोठ उमर खान जतोई में 3 महीना अॻु क़तल थियल अशरत जतोई जे क़तल केस में बेगुनाह FIR दाख़िल कराइण ख़िलाफ़ उमर खान जतोई ॻोठ जे रवासिन इमरान अली जतोई, रोशन अली, इनाम अली, ईद मोहम्मद, अताउल्ला, अकरम, परवेज़ अली, सदाकत अली ऐं ॿियनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी गॾा प्रेस क्लब आॾो पहुची सख़्त नारेबाज़ी कई। अचो त उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। जी, असां आला इदारा जेके बि आहिनि असांजे मुल्क जा, उन्हनि सभिनी खां इन वाक़े जे मुतालिक़ GIT जी घुर कयूं था ताकि इन वाक़े में जेके बि उन मरहूम खे क़तल करण वाला असुल मुजरिम आहिनि, जेके उन जा कातिल आहिनि, ताकि उहे गिरफ़्तार थियनि। छो जो हिन वक़्तु हिननि जिन अफ़रादनि ते FIR दाख़िल कराई आहे उहे कोई बि शख़्स उते मौजूदु न हुयो। अगर GIT मुक़रर थींदी त सभिनी खे ख़बर पइजी वेंदी हिन खे क़तल करण वारो हिन जो पंहिंजो चाचो आहे इमदाद उर्फ़ इमदू जतोई, जेको कुछ अरसो पहिरियां हितां बुरको पाए यानी औरत जे लिबास में चोरी कंदे पकड़जी चुको आहे ऐं हीउ मुख़्तलिफ़ थाणनि ते मुख़्तलिफ़ टाइम में ईंदो वेंदो रहियो आहे। हिन जो कमु ई व्याज, शराब, जुआ। तव्हांजो कहिड़ो लॻे थो ऐं मरहूम जो नालो छा हो? मरहूम जो नालो इशरत जतोई आहे। थाणो असांखे मीरो खान थाणो लॻे थो। हिन वक़्तु इन जी FIR मीरो खान थाणे ते दाख़िल थियल आहे ऐं हिन वक़्तु DSP मीरो खान हुननि जी अलल ऐलान धुर थो वहे ऐं हुननि जे तरफ़ खां ई तमामु कमु करे थो ऐं हू हुन जे चवण ते ऐं हुन जी चुर्च ते इहो केस दाख़िल कयो वियो आहे। यानी कि पुलिस जेको आहे हुनजो वांगारू बनियल आहे। DSP ख़ुसूसन पुलिस हुन जी वांगारू DSP जे करे आहे। हाँ, DSP मीरो खान हिन वक़्तु हुन जी मुखालिफ़त नथो करे, बल्कि हुननि जी हर ॾोह में शामिल आहे हुन सां गॾु। छो जो इहो DSP कुझु टाइम पहिरियां हिननि सां कंहिं ॿिए थाणे ते वांगारू वेही चुको आहे। हीअ जंहिं थाणे ते जुआ, शराब ऐं दुनिया जा जेके बि गैर क़ानूनी कम जंहिं थाणे ते कंदा हुआ, पहिरियां ही DSP उते रही चुको आहे। सिविल लाइन थाणो जेको लाड़काणे में हिन वक़्तु बि मौजूदु आहे, उते ही पहिरियां उते DSP रही चुको आहे ऐं उते ही उन्हनि जी वांगार रहंदो हुयो। छो जो अगरि तव्हांखे कोई बि गैर क़ानूनी कमु करिणो आहे उन जे लाइ तव्हांखे हद जो SHO ऐं DSP खे ख़ुशि करिणो पवंदो। पोइ हिन उते हिन DSP खे ख़ुशि कयो आहे, हाणे उहो DSP हिन जे लाइ हिते हुनखे ख़ुशि पियो थो करे। वरितो आहे कंहिं कयो आहे उहो तव्हांखे मां ॿुधायां थो। व्याज वरितो आहे साईं रियाज़ जतोई। सो माना का उन जे हिसाब सां हलंदी हलंदी ॻाल्हि केतिरो व्याज हुन वरितो, छा बि कयो, कीअं बि हलियो। व्याज वठण खां पोइ का जॾहिं ॻाल्हि हली साईं पैसनि जी, त हुन पैसा 5 लख रुपया, 5.5 लख रुपया हो चयो मूं वटि गवाह बि आहिनि, मूं वटि मशीर बि आहिनि, हर शइ आहिनि, मां हुनखे पैसा वापसी कया आहिनि। उहो बि हलंदे हलंदे साईं असांजो को वास्तो न आहे का उन खां पोइ का साईं असांजे ओताक में हिननि असांजे ओताक ते हमिलो कयो, फेर कया। उन खां पोइ का असांखे माना जेको ओताक महिमान ते जेको हुननि बुझा ॾियणु शुरू कया ॿारनि, बाबा असां चयो त ईअं न कयो। पोइ असां हलंदे मीरो खान स्टेशन ते वियासीं, उते बाबा असांजे लाइ माना कुझु कयो हुए असां सां माना नाइंसाफ़ी थिए थी। अच्छा, तव्हां NC कराई मीरो खान थाणे? असां NC कराए थी मीरो खान में, पर असांजे लाइ आवाज़ माना पुलिस खे चवंदा रहियासीं, पर असांजे लाइ कोई बि न अचे। अच्छा, हुन टाइम ते केरु हो SHO? घर हुयो। उन खां पोइ साईं का असां हुन ॾे वियासीं, उनखे ॻाल्हि चयोसीं बाबा अचु, उन असांजो एक्शन कोई बि कोन कयो। उन हलंदे साईं का पोइ छा बि थियो, का छोकिरा असांजा माना का गुज़रिया वञनि रोड तां, उन्हनि चयो बाबा हेॾो त न अचो साईं, ॻोठ असांजो, ॻोठ जो असां भारत असां का ॿिया माण्हू असांखे चवंदा तव्हां हिन रोड तां न अचो। उनजे लाइ पोइ साईं का छोकिरा 2 असांजा हुआ, उन्हनि खे मार ॾिनो, कुटियूं। असांजो हिकिड़ो सोट ॾिठो ओताक में, जंहिं असांजी ओताक ते ॻोल्हियो, मुंहिंजो फोटो उथियो आहे, वियो आहे, हुनखे मारियो अथऊं बेदर्दी सां। हिन महिल तव्हां मामिलो थियो, हुन खां पोइ जॾहिं मामिलो थियो तव्हांजे घरनि जो सामान साईं असांजे घरनि जो असांजे घर जो सामान, माल, मिल्कियत जो बि संदूकनि में सामान जो बि हो, माना कोई बि जेके 7 माण्हू जेके असां रहंदासीं कराची, कुझु मुंहिंजा सोट रहंदा लाड़काणे, जेके असांजा 3 माण्हू जेके हुआ, ॿिया जेका छोकिरा नंढड़ा हुआ, जेके 7 माण्हू जेके गॾिजी थाणे ते विया, उन थाणे ते असांजा छोकिरनि खे माना हुन गिरफ़्तार कयो SHO ते। उते जो कयूं त पोयों असांजो माण्हू कोई बि कोन घर में रहियो, उहो असांजे घरनि जे मथां हावी थी विया। जेको बि माल, मिल्कियत, मदी जेकी बि असांजी किरोड़नि जी भई मदी खणी बि विया ऐं साईं असांखे घरनि में मायुनि जे मथां, औरतुनि जे मथां गोलियूं हलाई वयूं, जेके असांजे घर में औरतूं हुयूं, मर्द कोई बि न हो।